जय झूलेलाल। सिंधी संगत तरफ़ां हीअ आहे असांजी सिंधी क्विज़ नंबर 2। हिन क्विज़ में तव्हां ॿारनि खे 10 सुवाल 10 सुवालनि जा जवाब ॾियणा आहिनि फिल इन द ब्लैंक्स ज़रिए, जीअं तव्हां पहिरीं क्विज़ में कया हुआ। हिन में थोरो फ़र्क़ु इहो आहे त जेको सुवाल असीं पुछूं था, ख़ाल खां पहिरीं ईंदड़ जेको लफ़्ज़ आहे उन जो आख़िरी अख़र आहे, उन सां ई इन सुवाल जो जवाब यानी ख़ाल भरबो। मिसाल आहे, मूं किताब डैश करे टीवी शुरू कई। हिन जो जवाब थींदो बंदि। मूं किताब बंदि करे टीवी शुरू कई। हाणे तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं 10 सुवाल, 10 ख़ाल भरणा आहिनि, पर सुवाल तव्हांखे वरी चवणो न आहे, रिपीट न आहे करिणो। 10 जवाब ताईं हिकु पने ते लिखी चई सघो था ऐं तव्हांजे माइटनि खे तव्हांजो वीडियो शूट करे असांखे मोकिलिणो आहे। वीडियो शूट करे तव्हां मोकिलींदा असांखे व्हाट्सएप ते, ऐं व्हाट्सएप जो नंबर आहे 7058077732, जेको हिन स्क्रीन ते ॾिनल आहे। पंहिंजे वीडियो सां गॾु तव्हांखे मोकिलिणो आहे पंहिंजो नालो, पंहिंजी डेट ऑफ बर्थ, स्कूल जो नालो, शहर जो नालो ऐं ईमेल ID। त पोइ तव्हां इंतज़ारु कंदा ऐं तव्हांखे ही सुवाल मिलंदा 10 जून सुबुह जो 7 बजे असांजे फेसबुक ते, जेको आहे www.fb.com/सिंधी संगत वर्ल्डवाइड। तव्हीं पंहिंजे सुवालनि जा जवाब ॾियण वक़्तु हिकु ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखंदा त तव्हांजा उचार सभु सही हुजनि। जवाब ॾियण में कंहिं बि अखर खे, कंहिं बि लफ़्ज़ जो उचार ग़लति हूंदो त उहो जवाबु ग़लति लिखिबो। सो तव्हीं यकदमि तयारी कजो ऐं मोकिलिजो असांखे पंहिंजे सुवालनि जा जवाब पंहिंजे वीडियो ते। त ही 10 सुवाल आहिनि जिन जा तव्हांखे ख़ाल भरणा आहिनि। राम दरवाज़ो डैश सां बंदि कयो। सुनीता ॻाढ़े सिग्नल ते कार डैश। मुंहिंजो दादा अख़बार डैश पढ़ंदो आहे। को बि जवाबु ॾियण वक़्तु डैश करणु न घुरिजे। रेलगाॾी डैश आवाज़ कंदी आहे। कॿट मथां रखियल रांदीको डैश सां टुटी पियो। सच डैश केतिरो बि कठोर हुजे, असांखे हमेशह सच ॻाल्हाइणु घुरिजे। तेज़ गर्मीअ में मूंखे वण जी छांव डैश आहे। आसमान डैश आहे। चौमासो डैश महीने में तेज़ हूंदो आहे। तव्हांजा जवाब असां वटि 12 जून राति जो 12 बजे खां पहिरीं मिलणु खपनि। हिन जा 2 इनाम आहिनि। पहिरियों इनाम आहे 1000 रुपया, ॿियो आहे 500 रुपया ऐं टियों आहे 300 रुपया। 5 कॉन्सोलेशन प्राइज़िस आहिनि 200 रुपए जो। त सुवालनि जे जवाब सां गॾु तव्हीं पंहिंजा डिटेल्स ज़रूरु मोकिलींदा। जय झूलेलाल।